अहम ख़बर है इस्लामाबाद का आवाज़ शेयर कंदासी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारा महांगाई की शर घटण ते शुक्र जो इज़हार। वज़ीर आज़म सेप्टेंबर महीने में महांगाई की शर 6.9% थियण ते मुआशी टीम जी वाखाण कई है। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई सां आवाम खे रिलीफ मिली रहियो है। पॉलिसी रेट घटि थियण सां मुल्क में कारोबारी सरगर्मियुनि में पिण इज़ाफ़ो थींदो, इहो चवणु आहे वज़ीर आज़म जो। पाकिस्तान के डिफ़ॉल्ट थियण की ख़्वाहिश रखंदड़नि जो मनसूबो नाकाम थी वियो आहे। क़ौम के कुछ सालन खां हिक टोले की नाअहली सबब ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾियणो पियो। वज़ीर आज़म जो अहिड़ो चवणु आहे। आवाज़ सां अहम ख़बर शेयर कंदासीं। इस्लामाबाद खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां महांगाई की शर घटण ते शुक्र जो इज़हार। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ महांगाई की शरह घटिजण ते शुक्र जो इज़हार कंदे चयो आहे त सेप्टेंबर में महांगाई की शरह 6.9% थी है। मुआशी टीम के वाधायूं ॾियां थो। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई सां आवाम खे रिलीफ मिली रहियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पॉलिसी रेट घटि थियण सां मुल्क में कारोबारी सरगर्मियुनि में पिण इज़ाफ़ो थींदो।